ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। DIG लाड़काणे जो एक्शन, अगवा वाक़ियनि में मुलविस पुलिस एहलकार खे गिरफ़्तार कयो वियो, नौकरी चट थी वई। शिकारपुर में पुलिस एहलकारनि जे अगवा वारे वाक़े में मुलवस पुलिस एहलकार इरफान जतोई निकितो। इरफान जतोई धाड़ेलनि सां मिली करे एहलकारनि खे अगवा करण जी रिथाबंदी कई। पुलिस में मौजूद कारिन रिढनि खे कंहिं बि सूरत में माफ़ न कयो वेंदो। DIG लाड़काणे जो इहो चवणु आहे। गुज़िरियल ॾींहुं ॿिनि एहलकारनि मोहम्मद सिद्दीक़ मलिक ऐं इमदाद सुमरो खे बाज़ियाब करायो वियो हो। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहियूं। DIG लाड़काणे जो एक्शन, अगवा वाक़ियनि में मुलवस पुलिस एहलकार खे गिरफ़्तार कयो वियो, नौकरी चट थी वई। शिकारपुर में पुलिस एहलकारनि जे अगवा वारे वाक़े में मुलवस पुलिस एहलकार इरफान जतोई निकितो। तफ़सील मालूम कंदासीं। लाड़काणे मां आवाज़ जो ब्यूरो चीफ ज़फ़र अबड़ो सां सलाइन ते मौजूद आहे। जी ज़फ़र, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, DIG लाड़काणो नासिर आफ्ताब पठान शिकारपुर में जेको आहे सो अगवा में मुलविस पुलिस एहलकार इरफान उर्फ कुर्सी जतोई खे जेको आहे सो गिरफ़्तार बि करे वरितो आहे, उनखे नौकरी तां बि बरतरफ़ कयो वियो आहे। ऐं शिकारपुर पुलिस जा जेके 2 एहलकार अगवा थिया, उन्हनि खे बि जेको आहे सो बाज़ाब करण जी जेको आहे सो दावा कई वई आहे। इन हवाले सां DIG लाड़काणे जो इहो चवणु आहे त हीउ जेको एहलकार हो, इहो जेको आहे बडाणी गैंग आहे दोहारी जी, उन्हनि सां मुलविस हो ऐं रथाबंदी करे पुलिस एहलकार समेत ॿिया जेके माण्हू आहिनि उहे अगवा कराईंदो। उन हवाले सां जेको आहे उन्हनि खे ट्रेस करे ऐं गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं हुनजो चवणो त जेके खानपुर पुलिस चौकी आहे शिकारपुर जी, उन 10 मेल खां जेके अगवा थियल 2 मज़हबी एहलकार हुआ, मोहम्मद सिद्दीक़ मलिक ऐं इमदाद अली सुमरो, उन्हनि खे बि जेको आहे सो बाज़ियाब करायो वियो आहे। ऐं DIG चवणु आहे त हीउ जेको एहलकार हो इरफान कुर्सी जतोई, इहो मुसलसल जेको आहे सो धाड़ेलनि सां राब्ते में हो ऐं उनखे जेको आहे सो ट्रेस बि कयो वियो ऐं उनखां पोइ जेको आहे इनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं इन हवाले सां हुनजो चवणो त बाक़ी जेके पुलिस में कारूं ॾिठियूं, उन्हनि जे ख़िलाफ़ में सख़्त कार्रवाई थींदी ऐं पुलिस खाते मां अहिड़नि एहलकारनि सां जेको आहे पुलिस खाते खे पाक कयो वेंदो ऐं जेके बि ॾोहारी आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदो। इहे जेके आहिनि DIG एक्शन वरितो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी वॾी महिरबानी ज़फ़र अपडेट करण जे लाइ।